मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अच्छा, रोज़े में असां सिंधी ॿोली में सही न के पेस्ट बुर्श रोज़े में करण कीअं आहे। अच्छा, रोज़े में पेस्ट बुर्श न कयो वेंदो, छाजे करे जॾहिं असां पेस्ट कंदा आहियूं न त वात जे अंदरि काफ़ी जग थी वेंदी आहे ऐं काफ़ी जग थियण जे करे ज़्यादा अंदेशो आहे त जग जा कुझु ज़रा निड़ी में न हलिया वञनि। इहो तमामु घणो रीज़न थी सघे थो त जंहिं टाइम बंदो पेस्ट करे त उन टाइम वात में जेकी जग थींदी आहे इम्कान घणा आहिनि त वात में इहा जग जो कुझु न कुझु ज़रो हलियो वञे ऐं कुझु न कुझु ज़रो बिल्कुलु नॉर्मल ज़रो हलक खां हेठि लथो, रोज़ो भॼी पियो, रोज़ो वियो। त इन जे बारे में तमामु उलमा इहो हुकुम ॾींदा आहिनि त रोज़े में सेरी जे टाइम जंहिं टाइम रोज़ो रखो था न उन टाइम पेस्ट करे जान छॾायो। बाक़ी रोज़े में ॾंदण ॾियणु उन में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, छाजे करे उन में कंहिं क़िस्म जो कोई जग न थींदी आहे। उहो हिकु सुनत अमल आहे, उन जो एतिरो रीज़न न आहे त ॾंदण जा कुझु ज़रा हलक खां हेठि लहनि। इन जो रीज़न बिल्कुलु उथी नथो सघे, बाक़ी पेस्ट जो उथी सघे थो, छाजे करे उन में ज़्यादा जग आहे। इन जग जे करे इहा जग हलक खां हेठि न लही। एहतियात सां लाज़मी आहे न। रोज़ो इंतिहाई क़ीमती आहे ऐं रोज़े में इंतिहाई बंदो चपे चपे जो ख़्यालु करे। ईअं न